क्लास 6 इंडो पाक हिस्ट्री। अकबर खां पोइ तख़्त जूं वाॻूं संदसि पुट जहांगीर संभालियूं। जहांगीर जो पूरो नालो मिर्ज़ा नूरुद्दीन मोहम्मद सलीम हुयो। जहांगीर 31 अगस्त 1569 में फतेहपुर सिकरी में पैदा थियो। 1605 खां 1627 ताईं हिंदुस्तान ते हुकूमत कयईं। जहांगीर नाचणी अनारकली सां प्यार जे करे बि मशहूरु हुयो। जहांगीर पंहिंजी ज़ाल मेहरुनिसा खे नूरमहल ऐं नूरजान जहिड़ा ख़िताब पिणु ॾिना। जहांगीर इंसाफ़ जी ज़ंजीर चेन ऑफ जस्टिस जे करे बि मशहूरु हुयो। जहांगीर 1627 में फ़ौत थियो। संदसि क़बर शादरा बाग लाहौर में आहे। क्लास 27 इंडो पाक हिस्ट्री। शाहजहान पंजो मुग़ल बादशाह हुयो। पंहिंजे पीउ जहांगीर जे मरण खां पोइ मुग़ल सल्तनत जूं वाॻूं संभालियईं। शाहजहान 4 मार्च 1592 में लाहौर में पैदा थियो। संदसि पूरो नालो मिर्ज़ा शोआबुद्दीन मोहम्मद खुर्रम हुयो। अकबर खां पोइ शाहजहान जो दौर पिणु फ़न तामीर जो तमामु ख़ूबसूरत दौर रहियो, जंहिंमें ताजमहल सर फ़हरिस्त आहे। उनखां अलावा शाहजहान मस्जिद ठठो, शाहजहान आबाद दिल्ली, जामिया मस्जिद दिल्ली, रेड फोर्ट दिल्ली, लाहौर जो शालीमार बाग ऐं आगरा किले जी ॿीहर तामीर नुमाया आहे। उनखां अलावा रेड फोर्ट जे अंदरि ख़ासि महल ऐं दीवाने आम में मोर जे परनि सां ठहियल ख़ूबसूरत पीकॉक तख़्त ऐं लाहौर किले जे अंदरि शीश महल जी तामीर पिणु शाहजहान जे दौर जो हिकु नुमाया तामीर आहे। शाहजहान 1666 में फ़ौत थियो। संदसि क़बर आगरा ताजमहल आगरा में आहे। क्लास 28 इंडो पाक हिस्ट्री। औरंगज़ेब 6हों मुग़ल बादशाह हुयो। संदसि पूरो नालो मुहिद्दीन मोहम्मद हुयो। संदसि पीउ जो नालो शाहजहान हुयो। औरंगज़ेब 3 नवंबर 1618 में गुजरात में पैदा थियो। औरंगज़ेब 1658 खां 1707 ताईं हिंदुस्तान ते हुकूमत कई। औरंगज़ेब पंहिंजे दौर में रेड फोर्ट जे अंदरि मोती मस्जिद ठाराई। उनखां अलावा बादशाही मस्जिद लाहौर ऐं बनारस जी मस्जिद जी तामीर नुमाया कम आहिनि। औरंगज़ेब 3 मार्च 1707 में फ़ौत थियो। संदसि क़बर औरंगज़ेब जे मक़बरे खुल्दाबाद में आहे।